तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त हीउ जेको ज़कीरा रिंद वारो मसइलो थियो, उन खां पोइ रिंद क़ौमी इत्तेहाद तरफ़ां हिकिड़ी शानदार जिदोजहद कई वई ज़बरदस्त क़िस्म जी। ऐं पोइ असां मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर आहिनि टनून खान जा, उन्हनि सां मिलियासीं, उन्हनि खे फाइनल अल्टीमेटम ॾिनोसीं। पोइ कल्ह जेका छोकिरी आहे ज़कीरा रिंद, उहा बाज़ियाब थी रिकवर थी, उनखे अॼु कोर्ट में पेश कयो वियो, जंहिंमें रिंद लायस फोरम जा जेके वकील आहिनि, मूं समेत हसन रज़ा रिंद, ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं अल्ताफ़ रिंद ऐं हसन रज़ा रिंद, ज़ाकिर रिंद ऐं उन सां गॾु असां सां ॿांह ॿेली थी बीठल हुआ ऐं वकालतनामो पंहिंजो पेश कयो बासित मेमन साहब, सागर अली सचो साहब। असीं उन्हनि जा बि तमामु थोराइता आहियूं, उहे असां सां ॿांह ॿेली थी गॾु बीठा। उन खां पोइ छोकिरी जेका आहे उनजा 161 जो जेको बयानु आहे उहो रिकॉर्ड थियो। उन में छोकिरी पंहिंजे बयान में इहो ॼाणायो आहे त उहो पंहिंजे माइटनि सां वञणु चाहे थी। ऐं उन खां अलावा जेको जवाबदार आहे, मुलज़िम आहे, उनखे जेल कस्टडी कयो वियो आहे। ऐं उन खां अलावा सुभाणे जी डेट रखी वई आहे, सुभाणे जो छोकिरी जो 164 जो बयानु जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वेंदो। ऐं असांखे यकीन आहे त सुभाणे असांखे छोकिरी जी कस्टडी जेका आहे उहा माइटनि खे मिलंदी। हिन वक़्तु छोकिरी जी जेका कस्टडी आहे उहा सेफ कस्टडी में आहे, दारुल टनूमोन खान जो जेको सेफ हाउस आहे उन में आहे। ऐं सही कानून जेको हुन में सेक्शन्स लॻाया विया आहिनि, माइनर एक्ट जेको आहे, चाइल्ड मैरिज एक्ट 2013 उन जो सेक्शन 3 जेको आहे उहो चवे थो त जेकॾहिं घटि उमिरि जी छोकिरी जेका 16 साल या 18 साल जेको उनमें डिफाइन कई वई आहे एज, उन खां घटि हूंदी त उहो उन ॾोह जो मुर्तकब थींदो। उन खां जेको सेक्शन, उन खां अलावा जेको सेक्शन 4 आहे उहो इहो चए थो त जेकॾहिं अहिड़ो को निकाह करायो वियो आहे या उन में का सहूलियतकारी जो किरदारु अदा कयो वियो आहे, या उहा शादी जंहिं माण्हू ऑर्गेनाइज़ कई आहे या उन में फैसिलिटेटर्स जेके आहिनि उन्हनि खे बि, उहे बि उन ॾोह जा मुर्तकब थींदा। सो इन्हनि कानून मुताबिक़ उनखे बिल्कुलु सज़ा अचणु खपे। असीं कोशिशि कंदासीं, जेके बि असांजा दोस्त आहिनि, वकील साहिबान जेके असां सां गॾु आहिनि, असीं कोशिशि कंदासीं त उनखे उन केस में सज़ा अचे।